ख़वातीन हज़रात अस्सलाम वालेकुम, या अली मदद हक़ मौजूद। दिलि त ॾाढो थी चए ॻाल्हाइण ते, वञिणो बि आहे किथे, तबियत में मज़ो न आहे, पर हाणे छाकाणि जो अहिड़ा प्यारा माण्हू साम्हूं वेठा आहिनि, बार बार इहो पियो चयो वञे त वक़्तु मां रक़्स कंदो आहियां, मां पंहिंजो जेका आहे न मस्तु कलंदरी माण्हू आहियां। अलाह जो शुक्र आहे साईं, कोई इहो नथो चए त को मां को मकरूर आहियां, मां को तकबर वारो माण्हू आहियां, मां को वॾो माण्हू आहियां, मां को जेका न। सो अलाह साईं जो शुक्र आहे। असल ॻाल्हि इहा आहे साईं त मां 24 कलाक इश्क में मुब्तला रहंदो आहियां। ऐं इश्क जेका आहे कंहिं ख़ासि माण्हू जो, कंहिं हिकु माण्हू जो न आहे, तव्हांजो इश्क आहे, सिंध जो इश्क आहे। बेसिकली इहो इश्क उहो इश्क आहे जेको तव्हां खां पाण खां परे कोन थो कर। तव्हां मां हो, मूं में आहे तूं मतां, तुंहिंजो तोखे लॻे हिक ॿिए में हो, तव्हां मां हो, मां तव्हां हो, हर को ईअं ई आहे जेका उन हिसाब सां जेका आहे न, मतिलबु हिकिड़ो सूफ़ीअ जे हुजण सां हूअं बि जेका आहे न, हूअं बि हीअ ज़िंदगी हीअ सभु शयूं जेका आहिनि साईं ॾाढियूं आरज़ी आहिनि। लिहाज़ा बहितर इहो आहे इंसान खे उहो करणु खपंदो आहे जेको सुभाणे बि कमु अचे। सुभाणे जेकॾहिं मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि पंहिंजो वरजाइण मुनासिबु सम्झां हिते, हिकिड़ी जाइ तो मुंहिंजी बदिली थी, पोइ जेका आहे न कंहिं माण्हू चयो यार तव्हां हीअं न कयो, बदिली न थिए आहे। मां यार चङो थियो बदिली थी, छाकाणि जो जेकॾहिं ईअं कयां हा न त सुभाणे अचे मुंहिंजे पुटनि खे बि को चए इहो पिणी हो जेको इहो कमु करियो, तंहिंजे करे बहितर इहो आहे त बदिली थी वली आहे, कम अज़ कम अहिड़ो कमु न कजे जेको जेका न इन ख़िलाफ़ु हुजे। रुस्तम जी वॾी महिरबानी, रुस्तम जी मां थोरो थो वञा ऐं रुस्तम खे मुबारक थो ॾियां पियो। जल्दी न हुजे त घणी कचहरी कयूं, वॾी महिरबानी, या अली मदद हक़ मौजूद साईं, महिरबानी।